ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 30/1/2025। सतपेट पंहिंजा बाप-दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, हिन पुराणी दुनिया में कोई बि सार न आहे, हिन करे तव्हांखे हिन सां दिलि न लॻाइणी आहे। बाप जी यादि टुटी त सजा खाइणी पवंदी। हिन पुराणी दुनिया में कोई सार न आहे, हिन करे हिन सां कोई दिलि न लॻाइणी आहे। बाप जी यादि टुटी त सजा खाइणी पवंदी। प्रश्न आहे, बाप जो मुख्य डायरेक्शन छा आहे, उनजो उल्लंघन छो थींदो आहे? बाप जो डायरेक्शन आहे, उत्तर आहे, कंहिंसां सेवा न वठो, छो जो तव्हां ख़ुदि सर्वेंट आहियो, परंतु देह अभिमान जे कारण बाप जी इन डायरेक्शन जो उल्लंघन कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि, तव्हां हिते सुख वठंदव त हुते सुख कम थी वेंदो। कई ॿार चवंदा आहिनि, असां त इंडिपेंडेंट रहंदासीं, परंतु तव्हां सभु बाप ते डिपेंड कंदा आहियो। गीता, दिलि जो सहारो टुटी न वञे। ओम शांति। शिव भॻवान वाच्य पंहिंजे सालिग्रामनि प्रति, शिव ऐं सालिग्रामनि खे त सभु मनुष्य ॼाणंदा आहिनि, ॿई निराकार आहिनि। हाणे कृष्ण भॻवान वाच्य चई न सघंदा आहियूं, भॻवानु हिकु खे ई चइबो आहे। त शिव भॻवान वाच्य कंहिंजे प्रति? रूहानी ॿारनि प्रति। बाबा सम्झायो आहे, ॿारनि खे हाणे कनेक्शन, ॿारनि जो हाणे कनेक्शन आहे ई बाप सां। श्री पतित पावन त ज्ञान जो सागर, स्वर्ग जो वरसो ॾियण वारो त शिव बाबा ई ठहिरियो न। यादि बि उन्हनि खे करिणो आहे। ब्रह्मा आहे उन्हनि जो भाग्यशाली रथ द्वारा बाप वरसो ॾींदा आहिनि। ब्रह्मा वरसो ॾियण वारो न आहे, उहो त वठण वारो आहे। त ॿारनि खे पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। मिसलो सम्झो, रथ खे कोई तकलीफ़ थींदी आहे, व कारणे अकारणे ॿारनि खे मुरली न मिलंदी आहे, त ॿारनि जो सॼो कनेक्शन शिव बाबा तरफ़ आहे। उहे त कॾहिं बीमार न पइजी सघंदा न। ॿारनि खे एतिरो ज्ञान मिलियो आहे, उहो बि सम्झाए सघंदा आहिनि। प्रदर्शनी में ॿार केतिरो सम्झाईंदा आहिनि। ज्ञान त ॿारनि में आहे, हर हिक जी बुद्धि में चित्रनि जो ज्ञान भरियलु आहे। ॿारनि खे कोई अटक न रही सघंदी आहे। सम्झो पोस्ट जो अचणु वञणु बंदि थी वेंदो, स्ट्राइक थी वेंदी, पोइ छा कंदव? ज्ञान त ॿारनि में आहे न, सम्झाइणो आहे सत्य हुयो। हाणे कलयुग आहे, पुराणी दुनिया आहे। गीत में चवंदा आहिनि न, पुराणी दुनिया में कोई सार न आहे, इन सां दिलि न लॻाइणी आहे, न त सजा खाइणी पवंदी, न त सजा मिलंदी। दिलि जो सहारो टुटी न वञे, हिन गीत में लाइन हूंदी, न त सजा मिलंदी। बाप जी यादि सां सजा कटंदा वेंदव। ईअं न कि बाप जी यादि टुटी वई पोइ सजा खाइणी पए ऐं पुराणी दुनिया में हली वञूं, न, ईअं बि न। असांखे अगरि हिकु बार बाप जो ॿारु ठहियो त स्वर्ग में त ईंदो, लेकिन पद कम थी वेंदो अगरि यादि न कंदासीं, धारणा ते न हलंदासीं। ईअं त ढेर विया आहिनि जंहिंखे बाप यादि बि न आहे, पुराणी दुनिया सां दिलि लॻी हुई, ज़मानो ॾाढो ख़राबु आहे, कोई सां दिलि लॻाई त सजा ॾाढी मिलंदी। ॿारनि खे ज्ञान ॿुधणो आहे, भक्ति मार्ग जे गीत बि न ॿुधणा आहिनि। हाणे तव्हां संगम ते आहियो न, ज्ञान सागर बाप द्वारा तव्हांखे संगम ते ई ज्ञान मिलंदो आहे। दुनिया में इहे कंहिंखे पतो न आहे कि ज्ञान सागर हिकु ई आहे। उहो जॾहिं ज्ञान ॾींदा आहिनि तॾहिं मनुष्य जी सदगति थींदी आहे, है न। दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे कि ज्ञान सागर हिकु ई आहे। उहो जॾहिं ज्ञान ॾींदा आहिनि तॾहिं मनुष्य जी सदगति थींदी आहे। सदगति दाता त हिकु ई आहे न, पोइ उन्हनि जी मत ते हलणो खपे।
है न। त बाबा जी मत ते हलणो खपे, छो जी सदगति दाता त हिकु ई आहे। माया छॾंदी कंहिंखे बि न आहे। देह अभिमान खां पोइ कोई न कोई भूल थींदी आहे। कोई सेमी काम वश थी वेंदा आहिनि, कोई क्रोधवश थी वेंदा आहिनि। मनसा में तूफ़ान ॾाढा ईंदा आहिनि। प्यार करूं, इहा करूं, कोई जे शरीर सां दिलि न लॻाइणी आहे। बाप चईंदा आहिनि असां तव्हांखे आत्मा सम्झो। बाप चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झो त शरीर जो भान न रहे, न त बाप जी आज्ञा जो उल्लंघन थी वेंदो। देह अहंकार सां नुक़सानु ॾाढो थींदो आहे। इन करे देह सहित सभु कुझु भुलिजी वञिणो आहे। सिर्फ़ु बाप खे ऐं घर खे यादि करिणो आहे। आत्माउनि खे बाप सम्झाईंदा आहिनि, शरीर सां कमु कंदे मूंखे यादि करो त विक्रम भस्म थी वेंदा। रास्तो त ॾाढो सहज आहे। इहे बि सम्झाईंदा आहिनि तव्हां सां भूल थींदी रहंदी आहे, परंतु ईअं न भूलनि में फसंदा ई वञो। हिकु बार भूल थी पोइ उहा भूल न करणी आहे। पंहिंजो कन पकड़णो खपे, पोइ इहा भूल न थींदी। पुरुषार्थ करिणो खपे। अगरि घड़ी घड़ी भुलिजी वेंदा त सम्झणो खपे असांजो ॾाढो नुक़सानु थींदो, है न। भूल कंदे कंदे त दुर्गति खे पाया आहियो, है न। त हिकु बार अगरि असां सां ग़लती थिए थी त सावधान थी वञो, ॿी बार न थियणी खपे। केतिरी वॾी सीढ़ी उतरी करे छा ठही आहियो न। अॻियां त इहो ज्ञान न हुयो, हाणे नंबरवार पुरुषार्थ अनुसार ज्ञान में सभु प्रवीण थी विया आहिनि। जेतिरो थी सघे अंतर्मुखी बि रहणो आहे। मुख सां कुझु बि चइणो न आहे। त जो ज्ञान में प्रवीण ॿार आहिनि उहे कॾहिं पुराणी दुनिया सां दिलि न लॻाईंदा। उन्हनि जी बुद्धि में रहंदो असां त रावण राज्य जो विनाश करणु चाहींदा आहियूं, है न। त असां हितां जी हिननि चीजनि सां दिलि कीअं लॻाए सघंदा आहियूं। इहो शरीर बि पुराणे रावण जो संप्रदाय आहे न। त असां रावण संप्रदाय खे छो यादि करूं, है न। हीउ शरीर बि रावण संप्रदाय जो आहे त असां हिनखे बि यादि न करूं। बसि मां आत्मा ऐं लाइट जो शरीर। हिकु राम खे यादि करो, सचा पिता व्रता ठहिया आहियो न। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। पिता व्रता अथवा भॻवान व्रता ठहिणो खपे। भगत भॻवान खे यादि कंदा आहिनि कि हे भॻवान अची करे असांखे सुख शांती जो वरसो ॾियो, है न। भगत भॻवान खे यादि कंदा आहिनि कि हे भॻवान अची करे असांखे सुख शांती जो वरसो ॾियो। भक्ति मार्ग में त क़ुर्बानजी वेंदा आहिनि, बलि चढ़ंदा आहिनि। हिते बलि चढ़ण जी त ॻाल्हि ई न आहे। असां त जीते जी मरिया आहियूं, गोया बलि चढ़ी आहे। इहा आहे जीते जी बाप जो ठहिणु, छो जी उन्हनि सां वरसो वठिणो आहे न, उन्हनि जी मथे हलणो आहे। जीते जी बलि चढ़णु, वारी वञणु वास्तव में हाणे जी ई ॻाल्हि आहे। भक्ति मार्ग में उहो पोइ केतिरो जीवघात आदि कंदा आहिनि। हिते जीवघात जी ॻाल्हि न आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप सां योग लॻायो, देहाभिमान में न अचो, है न। बाबा चईंदा आहिनि कॾहिं बि असांखे देह अभिमान में न अचो। उॾंदे वेंदे बाप खे यादि करण जो पुरुषार्थ करो। 100% पास त कोई थियो न आहे। असांजी देह ई बाबा जी थी वई, असां ई बाबा जा थी वियासीं त बाक़ी असांजो छा। 100% पास त कोई थियो न आहे। हेठि उतरंदा हेठि मथे थींदा रहंदा आहिनि। भूले थींदियूं आहिनि, हुन ते सावधानी न मिलंदी त भूलियूं छॾंदा कीअं, न। जेकी भूलियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। माया कंहिंखे बि छॾंदी न आहे। चईंदा आहिनि बाबा असां माया सां हारजी वेंदा आहियूं। पुरुषार्थ कंदा बि आहिनि, पोइ पतो न छा थी वेंदो आहे। असां एतिरी कड़ी भूल पतो न कीअं थी वई असां सम्झंदा बि आहिनि ब्राह्मण कुल में इन्हनि सां असांजो नाम बदनाम थी वेंदो।
पोइ बि माया जो अहिड़ो वार थींदो आहे जो सम्झ में बि न ईंदी आहे। देह अभिमान में अचण सां जीअं बेसम्झ थी वेंदा आहिनि। बेसम्झी जा कम थींदा आहिनि त ग्लानी बि थींदी आहे, वरसो बि कमु थी वेंदो आहे। ईअं ॾाढा भूलियूं कंदा आहिनि। माया अहिड़ो ज़ोर सां थप्पड़ लॻाए ॾींदी आहे जो ख़ुदि त हार खाईंदा आहिनि, पोइ गुस्से में अची करे कंहिंखे थप्पड़ व जूतो आदि मारण लॻी वेंदा आहिनि। पोइ पश्चाताप बि कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि हाणे त ॾाढी महिनत करणी पए, पंहिंजो बि नुक़सानु कयो त ॿिए जो बि नुक़सानु कयो, केतिरो घाटो थी वियो। राहु जो ग्रहण वेही रहंदो आहे। हाणे बाप चवंदा आहिनि दे दान त छूटे ग्रहण। राहु जो ग्रहण वेहींदो आहे त पोइ उहा टाइम वठंदो आहे। सीढ़ी चढ़ी करे पोइ उतरणु मुश्किल थींदो आहे न। मनुष्य खे शराब जी आदत पइजी वञे त पोइ उहो छॾण में केतिरी मुश्किलात थींदी आहे। सभिनि खां वॾी भूल आहे कालो मुंहुं करणु। घड़ी घड़ी शरीर यादि ईंदो आहे, पोइ ॿार यादि ईंदा त उन्हनि जी ई यादि ठही रहंदी। उहो पोइ ॿियनि खे ज्ञान छा ॾींदा, उन्हनि खे कोई ॿुधंदो बि न। असां त हाणे सभिनि खे भुलिजण जी कोशिशि करे हिक खे यादि करिणो। इन में संभाल ॾाढी करणी खपे। माया ॾाढी तिखी आहे। सॼो ॾींहुं शिव बाबा खे यादि करण जो ई ख़्यालु रहणो खपे। हाणे नाटक पूरो थो थिए, असांखे वञिणो आहे पंहिंजे घर। इहे शरीर बि ख़त्मु थियणो आहे। जेतिरो बाप खे यादि कंदव त देह अभिमान टुटिजंदो वेंदो। ॿियो कोई बि यादि न ईंदी ॿिए कंहिंजी बि। केतिरी वॾी मंज़िल आहे, सवाइ हिकु बाप जे ॿियो कोई सां गॾु दिलि न लॻाइणी आहे, न त ज़रूरु उहा साम्हूं ईंदी, वैर ज़रूरु वठंदी। ॾाढी ऊची मंज़िल आहे, चइण त ॾाढो सहज आहे। लाखों में कोई हिकु दाणो निकिरंदो आहे। कोई स्कॉलरशिप बि वठंदा आहिनि जेके कुझु बि यादि न हुजे, बसि बाबा, मतिलबु बुद्धि में जो अटैचमेंट बाबा सां हुजणो खपे। बाक़ी सर्विसर त यादि करिणो पवंदो आहे न। बाबा चवनि था ॾिसो कोई लाखनि मां हिकु दाणो निकिरंदो आहे। साक्षी थी ॾिसणो खपे कीअं सर्विस कंदा आहिनि। ॾाढा ॿार चाहींदा आहिनि जिस्मानी सर्विस छॾे हिन में लॻी वञूं, परंतु बाबा सर्कमस्टांसिस बि ॾिसंदा आहिनि। अकेलो आहे, कोई संबंधी न आहे त हर्जो न आहे। पोइ बि चवंदा आहिनि नौकिरी बि करो, सेवा बि करो। नौकिरी में बि ॾाढनि सां गॾु मुलाक़ात थींदी आहे त ॿारनि खे ज्ञान त ॾाढो मिलियो आहे। ॿार द्वारा बि बाप ॾाढी सर्विस कराईंदा रहंदा आहिनि। कोई में प्रवेश करे सर्विस कंदा आहिनि। बाबा सर्विस त करणी आहे न बाबा खे। जंहिंजे मथे मामिलो उहो कीअं निंड करे। शिव बाबा त जागती जोत आहे। बाप चवंदा आहिनि मां त ॾींहुं राति सर्विस कंदो आहे। थकंदो शरीर आहे, पोइ आत्मा बि छा करे, शरीर कमु न ॾींदो आहे। बाप त अथक आहे न, उहो जागती जोत आहे। सॼो ॾींहुं त जागदा आहिनि, सॼी दुनिया खे जगाईंदा आहिनि। उन्हनि जो पार्ट ई वंडरफुल आहे, जंहिंखे तव्हां ॿारनि में बि थोरा ॼाणंदा आहिनि। उहा जागती जोत सभिनि खे जगाईंदी आहे। छा जगाईंदी आहे कि असां सभु आत्मायूं आहियूं। असांजो पीउ हिकु मथे परमधाम में रहंदो आहे। उहो बि आहे त आत्मा, है न। असांजो घर मथे आहे, असां हिते पाटधारी आहियूं। इहे बाबा जगाईंदा आहिनि सभिनि खे। उहो जागती जोत असां सभिनि खे ईअं जगाईंदी आहे। उन्हनि जो पार्ट ई वंडरफुल आहे, जंहिंखे तव्हां ॿार में बि थोरो ॼाणंदा आहियो। कालनि जो काल बाप आहे न, उन्हनि जी आज्ञा न मञंदव त धर्मराज सां डंडा खाईंदा। बाबा जो मुख्य डायरेक्शन आहे कि असां बि सेवा न वठूं, परंतु देह अभिमान में अची करे बाप जी आज्ञा जो उल्लंघन कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि ख़ुदि सर्वेंट आहियो तव्हां। हिते सुख वठंदव त उते सुख कम थी वेंदो। आदत पइजी वेंदी त सर्वेंट बग़ैर रही न सघंदो।
है न। कई चईंदा आहिनि असां त इंडिपेंडेंट रहंदा आहियूं, परंतु बाप चईंदा आहिनि डिपेंड रहणु सुठो आहे। तव्हां सभु बाप ते डिपेंडेंट आहियो, है न। बाबा ते डिपेंडेंट रहणु सुठो आहे। ॾिस अॼुकल्ह जे मायूं जेका कंहिंखे सर्वेंट ठाहे करे पंहिंजे घर रखंदा आहिनि, उन्हनि जे बिना उहो छा करे सघंदा आहिनि, है न। कंहिंखे त उन्हनि जे बिना कमु बि न करणु ईंदो। अहिड़ा त डिपेंडेंट थी विया आहिनि। तॾहिं त चईंदा आहिनि न, हे पतित पावन अचो, उन्हनि सां ई सुख शांती मिलंदी आहे, परंतु सम्झंदा न आहिनि, है न। बाबा चवनि था हिक ते डिपेंडेंट रहणो आहे, शिव बाबा ते। इंडिपेंडेंट ठहिण सां किरी पईंदो। बाप सभु तव्हां सभु डिपेंड कंदा आहियो शिव बाबा ते, सॼी दुनिया डिपेंड कंदी आहे। तॾहिं त चईंदा आहिनि हे पतित पावन अचो, उन्हनि सां ई सुख शांती मिलंदो आहे, परंतु सम्झंदा न आहिनि। इहे भक्ति मार्ग जो समय बि पास करिणो ई आहे। जॾहिं राति पूरी थींदी तॾहिं बाप ईंदा आहिनि। हिकु सेकेंड जो बि फ़र्क़ु न पई सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मां हिन ड्रामा खे ॼाणण वारो आहियां। ड्रामा जे आदि मध्य अंत खे ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। सत्य खां वठी करे इहे ज्ञान प्रायलोप आहे। हाणे तव्हां रचयिता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो, इनखे ई ज्ञान चइबो आहे। बाबा रचयिता ऐं उनजी रचना खे ॼाणण ई ज्ञान आहे, बाक़ी सभु भक्ति आहे। बाप खे नॉलेजफुल चईंदा आहियूं। असांखे उहो नॉलेज मिले थी। ॿारनि खे नशो बि सुठो हुजिणो खपे, परंतु इहे बि सम्झंदा आहिनि कि राजधानी स्थापन थींदी ई आहे। ॿारनि खे नशो बि सुठो हुजिणो खपे, परंतु छो न नशो सभिनि खे सुठो रहंदी आहे, छोजी राजधानी स्थापना थी थिए न। कोई त प्रजा में बि साधारण नौकर चाकर ठहींदा आहिनि, त उन्हनि खे उहो ख़ुशी न रहंदी, है न। जो बाबा जो ठहिण खां पोइ जो रूहानियत ईंदी आहे, उहो ख़ुशी न रहंदी आहे। कई त ॿियनि चीज़नि सैल्वेशन जे कारण ख़ुशि हूंदा आहिनि, बाबा जे कारण न। बाबा जे घर में जो सैल्वेशन मिलंदो आहे न, उन जे कारण ख़ुशि हूंदा आहिनि। जरा बि ज्ञान सम्झ में न ईंदो आहे कंहिंखे त वंडर आहे न। ज्ञान त ॾाढो सहज आहे। 84 लखनि जो चक्कर हाणे पूरो थियो। हाणे वञिणो आहे पंहिंजे घर। हिन असां ड्रामा जे मुख्य एक्टर्स आहियूं, सॼी ड्रामा खे ॼाणे विया आहियूं न। सॼी ड्रामा में हीरो हीरोइन एक्टर असां आहियूं। केतिरो सहज आहे, परंतु तक़दीर में न त तदबीर बि छा करनि। पढ़ाई में त ईअं थींदो आहे, कोई नापास थी वेंदो आहे, कोई वॾो स्कूल आहे, केतिरो वॾो स्कूल आहे। राजधानी स्थापना थींदी आहे न। हाणे जेतिरो जो पढ़ंदो ॿार ॼाणे सघंदा आहिनि, असां छा पद पाईंदासीं। ढेर जा ढेर आहिनि, उहो वारिस त न ठहींदा न, है न। ढेर जा ढेर ॿार, उहो वारिस त न ठहींदा। पवित्र थियणु वॾो मुश्किल आहे माण्हुनि जो। त बाबा चवनि था भले ढेर जा ढेर ईंदा आहिनि, भले हिन में सेंटर ते बि ईंदा आहिनि, सेवा बि कंदा आहिनि, लेकिन मुख्य पद प्राप्ति पढ़ाई सां आहे न, है न। धारणा बि त करणी खपे न। त बाबा चवंदा आहिनि हाणे जेतिरो जो पढ़ंदो ॿार ॼाणे सघंदा आहिनि कि असां उन अनुसार छा पद पाए सघंदा आहियूं। पवित्र ठहिणु मुश्किल सम्झंदा आहिनि। बाबा केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। हाणे नाटक पूरो थियो। बाप जी हर सां सतो प्रधान ठही सतो प्रधान दुनिया जा मालिक ठहींदासीं असां। जेतिरो थी सघे यादि में रहणो आहे, परंतु तक़दीर में न त पोइ बाप जे बदिले ॿिया यादि कंदा आहिनि ॿियनि खे।
दिलि लॻाइण सां पोइ रोइणो बि पवंदो आहे। बाप चवंदा आहिनि हिन पुराणी दुनिया सां दिलि न लॻाइणी आहे असांखे, इहा त ख़तमु थियणी आहे। इहा ॿियो कोई खे पतो न आहे। उहे त सम्झंदा आहिनि कलयुग अञा ॾाढो समय हलणो आहे। दुनिया वारा त सम्झंदा आहिनि अञा कलयुग अञा ॾाढो समय हलणो आहे। घोर निंड में सुम्ही पिया आहिनि। तव्हांजी इहा प्रदर्शनी प्रजा ठाहिण जे लाइ व्यंग मार्ग जी सर्विस जो साधन आहे। राजा रानी बि कोई निकिरी पए, ॾाढा आहिनि जो सर्विस जो सुठो शौक़ु रखंदा आहिनि। पोइ कोई ग़रीब कोई साहूकार आहे, ॿियनि खे आप समान ठाहींदा आहिनि। उन्हनि खे उन्हनि जो बि फ़ाइदो त मिलंदो न। उन्हनि खे बि भई जंहिंखे ज्ञान मिलायो उनखे धारणा मोहर ठाही त उन्हनि खे बि फ़ाइदो मिलंदो। अंधनि जी लाठी ठहिणो आहे। सिर्फ़ु इहा बतलाइणो आहे कि बाप ऐं वरसे खे यादि करो। विनाश त साम्हूं बीठो ई आहे, है न। विनाश त साम्हूं बीठो ई आहे। जॾहिं विनाश जो समय नज़दीक ॾिसंदो तॾहिं तव्हांजी ॻाल्हियुनि खे ॿुधंदा। तव्हांजी सर्विस बि वृद्धि खे पाईंदी। सम्झंदा बराबरि ठीकु आहे, तव्हां रड़ियूं त मारंदा आहियो कि विनाश थियणो ई आहे, परिवर्तन थियणो ई आहे। त हाणे भले ई हाणे त वैसे ई उहो समय अची वियो, पर अञा बि कई माण्हू घोर निंड में सुम्ही पिया आहिनि। पोइ अंत में जॾहिं विनाश ईंदो तॾहिं जाॻंदा। तव्हांजी प्रदर्शनी मेलो सर्विस वृद्धि खे पाईंदी रहंदी। कोशिशि करणी आहे कोई सुठो हॉल मिली वञे किरायो ॾियण जे लाइ त असां तयारु आहियूं। चओ तव्हांजो ॿियो ई नाम बालो थी वेंदो। अहिड़े ॾाढनि वटि हॉल पिया हूंदा आहिनि। पुरुषार्थ करण सां 3 पैर पृथ्वी जा मिली वेंदा। पुरुषार्थ करण सां जेसिताईं तव्हां नंढी प्रदर्शनी रखो। शिव जयंती बि तव्हां मल्हाईंदा आहियो त आवाज़ थींदो आहे न, है न। हाणे शिव जयंती अचे थी त हाणे अगरि हर सेंटर वारो बि पंहिंजे मोहल्ले में नंढी प्रदर्शनी रखे, है न। त सम्झो मोहल्ले जा हाणे हिकु शहर में रखंदा त कोई अची सघंदो न अची सघंदो, लेकिन मोहल्ले में त अची वेंदा आहिनि न, है न। कम से कम मोहल्ले में इहो त पतो लॻंदो न पूरे मोहल्ले में कि उते शिव बाबा जी प्रदर्शनी लॻी आहे। चलो सभु न घर में हिकु मेंबर बि अगरि उते चकर लॻाईंदो त हुनखे कुझु त वञी करे ॿुधाईंदो पंहिंजे घर कि हा हुते हीअं ॿुधाईंदा आहिनि। त इहे बि असां तरीक़ो रची सघंदा आहियूं कि हिन समय हर पंहिंजे मोहल्ले में ई नंढी प्रदर्शनी बि लॻाइनि त बि शिव बाबा जो परिचय त मिले। शिव जयंती बि मल्हाईंदा त आवाज़ थींदो आहे न। तव्हां लिखंदा बि आहियो शिव जयंती जी छुट्टी जो ॾींहुं मुक़ररु करो, है न। शिव जयंती ॾींहुं पूरे विश्व में छुट्टी हुजणी खपे। सभिनि खे पतो हुजे शिव जयंती मतिलबु गॉड फादर जे बर्थडे जो ॾींहुं, अवतरण ॾींहुं, जनम ॾींहुं, अल्लाह जो जनम ॾींहुं। त बाबा चवंदा आहिनि पुरुषार्थ करण सां 3 पैर पृथ्वी मिली वेंदी। जेसिताईं तव्हां नंढी प्रदर्शनी रखो। शिव जयंती बि तव्हां मल्हाईंदव त आवाज़ थींदी। तव्हां लिखंदा आहियो जो शिव जयंती जी छुट्टी जो ॾींहुं त शिव जयंती जी छुट्टी जो ॾींहुं मुक़ररु करो। वास्तव में जनम ॾींहुं त हिकु जो ई मल्हाइणो खपे, उहो ई पतित पावन आहे न। स्टैम्प बि वास्तव में असलियत त्रिमूर्ति ई आहे। सत्यमेव जयते। इहा आहे विजय पाइण जो समय।
सम्झाइण वारो बि सुठो खपे। सभी सेंटर्स जा जो मुखिया आहिनि उन्हनि खे अटेंशन ॾियणो खपे, पंहिंजी स्टैम्प कढी सघंदा आहियूं, है ना। ये त्रिमूर्ति शिव जयंती आहे, ये त्रिमूर्ति शिव जयंती आहे। सभु पंहिंजे पंहिंजे मोहल्लनि में शहरनि में त कंदा ई आहिनि, लेकिन हाणे पंहिंजे पंहिंजे मोहल्लनि में प्रदर्शनी रखो। ऐं इहा सभी सेंटर्स जा जो मुखिया आहिनि उन्हनि खे अटेंशन ॾियणो खपे, पंहिंजी स्टैम्प कढी सघंदा आहियो। ये त्रिमूर्ति शिव जयंती आहे। शिव जयंती चइण सां सम्झी न सघंदा। हाणे कमु त ॿारनि खे ई करिणो आहे न। ॾाढनि जो कल्याण थींदो त केतिरी लिफ्ट मिलंदी, सर्विस जी लिफ्ट ॾाढी मिलंदी आहे। प्रदर्शनी सां ॾाढी सर्विस थी सघंदी आहे। प्रजा त ठाहिणी आहे न, प्रजा त ठहींदी ई सही। बाबा ॾिसंदा आहिनि सर्विस ते कीअं ॿारनि जो अटेंशन रहंदो। दिलि ते बि उहे ई चढ़ंदा आहिनि जेकी सर्विस ते अटेंशन हूंदो आहे, चाहे मनसा सर्विस, चाहे वाचा सर्विस, चाहे कर्मणा सर्विस, दिलि ते बि उहे ई चढ़ंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, अगरि हिकु बार कोई भूल थी वञे त हुन समय कन पकड़िणो आहे, दुबारा उहो भूल न थिए। कॾहिं बि देह अहंकार में न अचिणो आहे, है न। कॾहिं बि असांखे देह अहंकार में न अचिणो आहे। ज्ञान में प्रवीण ठही अंतर्मुखी रहणो आहे। कॾहिं बि असांखे न देह जो अहंकार न अचिणो खपे। देह असांजी न आहे, बाबा जी आहे। मां त लाइट जो शरीर आहियां त मूंखे अहंकार काथा। ज्ञान में प्रवीण ठही अंतर्मुखी रहणो है न। साक्षी थी करे हर चीज़ खे ॾिसो त इनखे चइबो आहे अंतर्मुखी। साक्षी स्थिति में असांखे मुख खोलण जी ज़रूरत न पवंदी आहे। असां उन ॻाल्हि खे, उन चीज़ खे ॾिसंदे हुए, ॿुधंदे हुए, अंदरि जो बाबा बुद्धि में असांखे ज्ञान ॾिनो अथई, हुन अनुसार यथार्थ परखी करे निर्णय कंदा आहियूं। ॿियो आहे सचो पिता व्रता ठहिणो आहे, जीते जी भली चइणो आहे, कंहिंसां बि दिलि न लॻाइणी आहे, बेसमझी जो कोई बि कमु न करिणो आहे। वरदान आहे जुदाई खे सदाकाल जे लाइ विदाई ॾियण वारा स्नेही स्वरूप ठहो। जो स्नेही खे पसंदि आहे उहो ई स्नेह करण वारे खे पसंदि, इहा स्नेह स्वरूप थींदो। स्नेह जो स्वरूप छा थींदो आहे? भई जंहिंसां अगरि असांखे स्नेह आहे, उनखे जो पसंदि आहे असां बि उहो ई करूं। हलणु खाइणु पीअणु रहणु स्नेही जी दिलि पसंदि हुजे। हिन करे जो बि संकल्प व कर्म करो त पहिरियों सोचो कि स्नेही बाप जे दिलि पसंदि आहे, है न। त असांखे छा करिणो आहे? हाणे जो बि संकल्प व कर्म करो त पहिरियों सोचो ये स्नेही बाप जे दिलि पसंदि आहे। ईअं सचे स्नेही ठहो जो निरंतर योगी सहज योगी ठही वेंदो। यदि स्नेही स्वरूप खे समान स्वरूप में परिवर्तन करे छॾो, यदि स्नेही स्वरूप खे समान स्वरूप में परिवर्तन करे छॾो त अमर भव जे वरदान मिली वेंदो। अगरि असां स्नेही स्वरूप मतिलबु बाबा जो स्वरूप पाण जीअं पंहिंजो स्वरूप बि ओड़ो करे छॾंदव त अमर भव जो वरदान मिली वेंदो। ऐं जुदाई खे सदाकाल जे लाइ विदाई मिली वेंदी।
स्लोगन आहे स्वभाव ईज़ी, पुरुषार्थ अटेंशन वारो ठाहियो, है न। कई न सहज योग जी बजाय मुश्किल योग ई ठही वेंदा आहिनि। त स्वभाव ईज़ी रखो, पुरुषार्थ में अटेंशन ॾींदा रहो। मनसा स्लोगन आहे मनसा सेवा जे लाइ जीअं बीज में सॼो वृक्ष समाये रहंदो आहे, ये संकल्प रूपी बीज में सॼो वृक्ष जो विस्तार समायल हुजे, तॾहिं संकल्पनि जी हलचल समाप्त थींदी। जीअं अॼुकल्ह दुनिया में राजनीति जी हलचल, वस्तुअनि जी मूल्य जी हलचल, करेंसी जी हलचल, कर्म भोग जी हलचल, धर्म जी हलचल थींदी आहे न। राजनीति जी हलचल, वस्तुअनि जी हलचल, करेंसी जी हलचल, कर्म भोग जी हलचल, धर्म जी हलचल वधंदी वेंदी आहे। हुन हलचल सां स्वयं खे व सर्व खे बचाइण लाइ मन बुद्धि खे एकाग्र करण जो अभ्यास कंदे सकाश ॾियण जी सेवा कंदा रहो। सब प्रकार जी हलचल सां पंहिंजी बुद्धि हटाए करे मन बुद्धि खे एकाग्रचित करे बाबा खे यादि करे सकाश ॾींदा वञो। ये सेवा कंदा रहो। त मनसा सेवा जे लाइ छा करिणो आहे? सभु संकल्पनि जी हलचल खे समाप्त करे बसि हिकु बाबा मां, तॾहिं वो प्रकम्पन फैलंदा, है न। त जॾहिं असां हलचल सां परे रहंदासीं तॾहिं त वो प्रकम्पन बि फैलंदा न। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।